हज़रत सैयदना मुजद्दिद अल-फ़िसानी रहमतुल्लाह ताला अलैहि दौलत में एक शख्स आयो, अर्ज़ की हुज़ूर का नसीहत फरमाए। पाण फरमायो हिकिड़ी नसीहत आहे, सॼी ज़िंदगी में न पाण खे ख़ुदा सम्झजांइ न पाण खे रसूल सम्झजांइ। अहलुल्लाह जी नसीहत पूरी ज़िंदगी इस्लाह जो सबबु बणिजी वेंदी आहे। दानाई वारा लफ़्ज़ हूंदा आहिनि। उन अर्ज़ कयो हिन जो छा मक़सदु ऐं छा मतिलबु आहे? पाण फरमायो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी शान आहे, जो मर्ज़ी जो चाहे उहो करे, हर कम उन जी रज़ा ऐं मर्ज़ी सां थींदो आहे। हर कम उन जी रज़ा ऐं मर्ज़ी सां थींदो आहे। इहा उन जी फ़क़ति शान आहे। काइनात में इहा शान मख़लूक खे हासिल न आहे। मख़लूक जो हर कम उन जी मर्ज़ी सां न थींदो आहे। कुझु कम थींदा अथसि, कुझु न थींदा अथसि। अगर माण्हूअ जो हर कम उन जी मर्ज़ी मुताबिक़ थिए, अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बबरकात जी हिकमतूं आहिनि, जिन में हज़ार राज़ समायल आहिनि। इहो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बबरकात मख़लूक खे इहो सभु पंहिंजी मशीयत पंहिंजी कुदरत जो हिकु नज़ारो करायो आहे त हिन में ही हिकमतूं रखियल आहिनि। मख़लूक में थोरो वाक़िआत जे तरफ़ तवज्जो कयो, मख़लूक में ई अहिड़ा मामला ज़ाहिर फरमाया ताकि माना तूं रुजू कर, अल्लाह तोसां ज़ुल्म न कयो आहे, उन इंसाफ़ कयो आहे। तूं एतिरो हक़ीर आहे जो हर कम जॾहिं तुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ईअं थियण लाइ देरी न कंदे पाण खे ख़ुदा सॾाइण में, एतिरो जाहिल आहे इंसान। त इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्विर अल-फ़िसानी रहमतुल्लाह ताला अलैहि उन जे तरफ़ मुतवज्जह थी फरमायो, तूं मख़लूक आहे त दुनिया में केतिरा ई अहिड़ा कम हूंदा जेके तूं चाहींदे त हे हीअं थियनि, ईअं न थींदा। जंहिं माण्हू जा जीअं चाहींदो आहे उहे कम ईअं न थींदा आहिनि त इहे ज़िंदगी इहे जानवर अल्लाह रब्बुल आलमीन जी शान में तौहीन कुफ़्र करे विझंदा आहिनि। त हे असांजी मर्ज़ी मुताबिक़ कमु छो न थियो? हे असांजी मर्ज़ी मुताबिक़, हे असांजी मर्ज़ी जे ख़िलाफ़ु कमु छो थियो? मां चाहियां थो ॾींहं में लख रुपयो कमायां, ईअं छो नथो थिए? भलाई ऐं आफ़ियत छा में आहे? फरमायो तूं मख़लूक जी शान में रहिजां। इहा शान फ़क़ति ख़ुदावंद क़ुद्दूस रब्बुल आलमीन जी आहे, जो चाहे उहो करे ॾेखारे। तुंहिंजी इहा शान नाहे। काइनात में इन हाल में इन मक़ाम ते पहुचंदे हज़ारे माण्हू गुमराह ऐं जहन्नम जा हक़दार बणिजी वेंदा आहिनि। ख़बरदार, नसीहत कंदे इमाम रब्बानी रहमतुल्लाह फरमाए, ख़बरदार मख़लूक जे शान में रहिजां। सम्झजांइ त ख़ालिक न आहे, शान ख़ालिक जी आहे। दुनिया में जेके कम तुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ थियनि त अल्लाह जो शुक्र ऐं अल्लाह जो फज़ुल सम्झजांइ। जेके कम तुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ न थियनि त सबुर कजांइ ऐं अल्लाह जी ज़ात बबरकात जो अदुल सम्झजांइ। त बुज़ुर्ग नसीहत कई जंहिंमें हज़ार नसीहतूं समायल हुयूं। बुज़ुर्गानी दीन जूं केॾियूं प्यारियूं नसीहतूं आहिनि, अहलुल्लाह जो केॾियूं प्यारियूं नसीहतूं आहिनि। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।